बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो, तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन उमेद सां त जिथे हूंदा ख़ुशि ऐं आबाद हूंदा। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ जूं 27 क़िस्तूं तव्हांजे अॻियां पेश करे चुका आहियूं। अॼु 28वीं क़िस्त। कल्ह 27वीं क़िस्त में हुन यहूदीअ जो किसो बयानु कयोसीं, जेको असुलु दर्ज़ी ऐं कुबड़े जी कहाणी हुई। जेको कुबड़ो मरी वियो ऐं हाणे बादशाह वटि हे सभु पेश थिया। हाणे बादशाह हुननि खां पंहिंजा किसा ॿुधे पियो। यहूदी कल्ह पंहिंजो किसो बयानु कयो। उन खां पोइ वारो आयो दर्ज़ीअ जो। जंहिं दर्ज़ीअ वटि असुलु वञी पहिरियों ई कुबड़ो महिमान थियो हो, जेको हिनखे पंहिंजे घर वठी वियो, मच्छी बची खाराईंसि, जिथे मरी वियो। हाणे दर्ज़ी पंहिंजो किसो शुरू कयो। दर्ज़ी चयो त साईं, मुंहिंजो किसो बि ॾाढो अजीब किसो अथव। हे जेको कल्ह कुबड़ो मूंसां मिलियो ऐं हे जेको किसो थियो आहे, उन खां बि अजीब किसो अथव। कुबड़ो मूंसां पोइ मिलियो। सुबुह जो कल्ह मां पंहिंजे हिकिड़े दोस्त वटि वियोसीं। दावत कई, असांजो हिकिड़ो दोस्त हुयो, मां उन वटि वियोसीं। मां जो वियुसि उते त शहर जा चङा चङा मोतबर वापारी अमीर 20 खनि माण्हू न घुराया दावत। उन्हनि खे बि दावत ई सभु मतिलबु मान शान वारा माण्हू हुया। चई सिज निकितो त असांजो मेज़बान जेको हुयो, जंहिं दावत कई, उहो आयो। उन सां गॾु हिकिड़ो नौजवान हुयो। असां न पिया सुञाण, लॻो त हितां जो न आहे। सुहिणो सेबितो, भला कपिड़ा, कद बुत जो ठीकु ठाक। पर हे छा हलियो जो असां ॾिठोसीं त टंग खां मंडकाए पियो हले। मंडकाए पियो हले, मंडो हुयो उहो। न जंहिं असांजी दावत कई उन सां गॾु असुलु उहो आयो। चई हाणे उहो बची वेठो, सलाम कई। असां वरी चई त हो जो नओं महिमान हुयो त उनजी शान में उथी बीठासीं। असां बि कीकारियोसीं। चई हो अञा वेहण वारो हुयो त हे जेका हिन दावत कई हुई, त चई त चङा चङा माण्हू वेठल हुया। उते हिकिड़ो हजम हुयो त खणी हजम, पर पैसे वारो। उन खे बि चई त दावत आई। हे जेको नओं छोकिरो आयो, चई जीअं हो वेहे पियो, हिन जी जीअं हजम ते नज़र पई त उहो वेठो कोन, बीह रहियो। ऐं सम्झोसीं त ॼण चए थो त मां निकिरी वञा, ॿाहिरि वञा। चई असां परेशान थी वियासीं त हिनखे छा थियो। हिनखे जो ॾिठई त हिनखे थियो छा। हिनजे मुंहं जो रंग छो मटिजी वियो ऐं वेहण छॾे हाणे वञण जी पियो थो करे। चई मेज़बान बि हुनखे चयो, असां बि चयोसीं सदा वेह त ख़ैर त आहे, अञा दावत मस शुरू ई कान थी आहे, तूं वेही बि कोन थो, बाक़ी आई कीअं, वञी छो थो। हुन चयो यार मूंखे तव्हां रोकियो न, छो जो मां जेको न मोटियो थो हिन महिल वञा। इहो चंडो जेको हजम अथव न, जेको तव्हां वटि हिते वेठो आहे, मां इन जे करे मोटियो थो वञा। मूंखे दावत ई आहे, मां इन दावत में न विहंदुसि। त जेको महिमान जंहिं दावत कई, घर धणी जेको हुयो, उन बि ॿुधो त उनखे तइजब थियो। उनखे चई यार तूं कीअं थो। चई हे आहे त खणी हजम, पर हे बि बगदाद जो रहण वारो आहे, बगदाद जो राहकू आहे, सुठो पैसे ॾोकड़ वारो माण्हू आहे। हिन त कोई छा कयो आहे जो तूं परेशान थो थी। चई हुन चयो बाबा मूंखे छॾियो, मां बि बगदाद जो आहियां, हीउ बि बगदाद जो आहे, ॿई हिकिड़े ई मुल्क जा आहियूं। पर मूंसां हिकिड़ो वाक़ियो पेश आयो हो जंहिंमें मुंहिंजी टंग भॼी पई ऐं मां मंडो थी पियुसि। ऐं उन खां पोइ मां कसम खयो हो त जेसि ताईं मां जहिड़ो हूंदुमि त कॾहिं बि हिकु जाइ ते या हिकु शहर में मां हिन चंडे सां गॾु न वेहंदुमि। सो मां इन चंडे जे करे त बगदाद छॾे आयुसि। मां बगदाद छॾे अची हिते पहुतो आहियां।
हाणे हिते आयो हां त हिते बि चंडो मुंहिंजे साम्हूं, सो यार मूंखे इहा दावत न खपे, मां वञांव थो। बसि ईअं सम्झ तॾियो की राति मुंहिंजी सफ़र में हूंदी, मूंखे इहा दावत न खपे, मां वञा थो, मूंखे इजाज़त ॾे। असां सभु उथी बीठासीं। अदा ईअं न कर, अलाह खे मञी ईअं न कर। घणो जो हिनखे तंग कयोसीं त नेठि वेठो। भला ॻाल्हि त कर, तोसां छा मसइलो थियो आहे जो तूं एॾो हिन दर्ज़ीअ खां, हिन खां हजम खां तूं एॾी नफ़रत थो करीं ऐं चईं थो मां कसम कयो आहे त मां बगदाद बि हिनजे करे छॾियो ऐं हिन सां गॾु किथे करे वेहंदुसि बि न। हुन चयो यार मां ॿुधायांव थो किसो, पोइ तव्हां पाण फ़ैसिलो कयो। अदा ॿुधाए। चई हाणे उहो हजम बि वेठो, इहो हा हजम बि वेठो हुजे, ॿिया बि सभु वेठा हुजनि। हाणे चई हिन पंहिंजो किसो शुरू कयो। चई दादा मुंहिंजो पीउ वॾो हिकिड़ो बगदाद जो वॾो नाले वारो सौदागर हो, वापारी हो, वॾो पैसो हुयुसि। मुंहिंजे पीउ खे मूंखां सवाइ ॿियो को औलाद कोन हो। मुंहिंजे पीउ खे मूंखां सवाइ ॿियो को औलाद न हो। पोइ बाबे जो बि दादलो हुयुसि, पैसो ॾोकड़ बि हुयो, माना हर अंगल मुंहिंजो पूरो थींदो हो। बाबे मूंखे हर क़िस्म जो इल्मु बि ॾियारियो। मां जॾहिं जवान थियुसि, मुंहिंजो पीउ रज़ा इलाही सां गुज़ारे वियो। बाबो जो गुज़ारे वियो त बाबो पोयां अणखुट दौलत बि छॾे वियो, नौकर चाकर बि छॾे वियो। बाबे जो औलाद में हुयुसि अकेलो मां थियुसि वारस। भला भला कपिड़ा पायां, भला भला खाधा खावां, घुमण फिरण अयाशियूं। पर तंहिं मूंखे औरतुनि खां नफ़रत हूंदी। अलाए छो। चई हिकिड़े ॾींहं जो वाक़ियो आहे त मां बगदाद शहर में हिकिड़े घिटीअ मां पियो वञा, त ईअं ॿ टे औरतूं मुंहिंजे ईअं साम्हूं आहियूं। चई जीअं जो मां बि वञा पियो, हो मुंहिंजे साम्हूं आयूं। चई मां जो हुननि खे जीअं ॾिठो त मां भॼी वञी हिकिड़ी कुंड में लिकी बीठुसि। घिटी छॾे ऐं जीअं सन्हो हीअं थोरो पासो हुयो ॾेढीअ नमूने, चई मां वञी उन में लिकी बीठुसि। चई मां वञी हुते लिकी बीठुसि। चई घड़ीअ जा मस गुज़री त उहा ॾेढी जेका हुई, उहा ॾेढी बि कंहिं घर जी ॾेढी, ईअं परदो खुलियो, उन मां हिकिड़ी छोकिरी हुजे, उहा ॾिसणु लॻी। चई मां जो लिकियुसि खड़को थियो त चई माना उहा ॾिसणु लॻी। चई मूंखे औरतुनि खां त नफ़रत हूंदी, पर मां हीअ जो ॾिठी त बराबरि मां अहिड़ी वरी औरत मां न ॾिठी। चई हीअं मूंखे ॾिसी हेॾे होॾे निहारे वरी चई वई हली। हूअ वई हली, पर चई मां बेसुकून थियुसि। मुंहिंजी नफ़रत मोहबत में बदिलजी वई। मां उते चई सिज लथे ताईं वेठो हुउसि। हो मायूं त अलाए किथे वयूं हलियूं, मां सिज लथे ताईं ते वेठो हुउसि, का ख़बर कान। चई एतिरे में शहर जो जेको काज़ी हुजे, उहो घोड़े ते चढ़ियल घुमंदो घुमंदो उहो बि अची उतां पहुतो। उनजे अॻियां बि नौकर चाकर हुयसि, पोयां बि नौकर चाकर हुयसि। उन अची उते घोड़ो बीहारियो, घोड़ो बीहारे घोड़े तां लथो, उन ई घर में वियो, जितां छोकिरीअ झाती पाई मूंखे ॾिठो। मूंखे पक थी त इहा छोकिरी जेका आहे सा इन काज़ीअ जी का धीअ आहे। चई उथियुसि, मायूस थी सोचींदो सोचींदो आयुसि घर। ईअं खट ते किरी पियुसि। नौकिरियाणियूं आयूं, अची मुंहिंजे पासे में बीठियूं। उन्हनि खे त काई ख़बर कान हुजे त मूंसां छा वेदन थी आहे। चई त मां जो परेशान लॻो पियो हुजां त हो मुंहिंजे इन कैफ़ियत खे ॾिसी रोअण लॻी त पण अलाए छा थियुसि, अलाए छा थियो अथसि। की मां कंहिंसां ॻाल्हायां कोन पियो। हिते हिकिड़ी जूनड़ी हुजे,
उहा बि मुंहिंजे मथां आई। मुंहिंजे मथां आई, हेॾां होॾां हीअं चकर ॾेई मुंहिंजे मथनि खां अची वेठी। मूंखे चई त अबा तूं, मां सम्झी वई आहियां त तोसां छा मसइलो आहे। तूं मूंखे हक़ीक़त ॿुधाए त मां उनजी का न का तोड़ तोखे ॿुधायां। चई मां सॼो पंहिंजो किसो हुन सां बयानु कयो, सॼो किसो बयानु कयोमांसि। मां जो हिनखे ॿुधायो, हिन मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी मूंखे चई अबा जेके न तूं पार पता ॾींथो, जेका ॻाल्हि करीं थो, त पोइ इहा त बगदाद जो जेको काज़ी आहे उन जी धीउ आहे। उहा रहंदी परदे में आहे ऐं उहा रहंदी आहे मथी मंज़िल ते, जेको महल अथसि उनजे मथी मंज़िल ते रहंदी आहे। ऐं हेठि जेका मंज़िल आहे, हेठियों जेको महल आहे उन में उनजे पीउ जो कमिरो आहे वॾो, उहा मथे अकेली रहंदी आहे। मां कॾहिं कॾहिं इन ॾे वेंदी आहियां, सो परेशान न थी, मां कोशिशि कंदसि त मां तोखे उन सां मिलायां। हिन पोड़ीअ जो मूंखे इहो चयो त मूंखे ॼण थोरो आथत थियो। नौकर चाकर बि, चई मां उथियुसि, नौकर चाकरनि बि जो मूंखे ॻाल्हाईंदे ॾिठो त उहे बि ख़ुशि थिया, पहिरियों रोअनि पिया। सुबुह थियो, पोड़ी आई मूं वटि, पर पोड़ीअ जो मुंहुं ॼण ठहे न पियो। कि मूंखे पोड़ीअ जो इंतज़ारु हुजे। मां चयोमांसि ॾे ख़बर छा थियो। पोड़ी चए पियो ॻाल्हि ई न पुछ। मां जीअं तुंहिंजो न उते ॻाल्हि कढी, तुंहिंजो ज़िक्र कयुमि, मूंखां पुछ न त मूंसां छा थियो। मां चयोमांसि ॿुधाए त नेठि छा थियो। पोड़ीअ मूंखे चयो त मां अञा हिकिड़ो दफ़ो वेंदीमांसि, मां हिकिड़ो दफ़ो अञा वेंदसि, मूंखे उमेदु आहे मां हिकिड़ो दफ़ो वेंदसि, मूंसां थी घणी आहे पर मां हिकिड़ो दफ़ो अञा वेंदसि। पोड़ीअ जो मूंसां इहा ॻाल्हि कई त वरी ॼण मां बीमार थी वियुसि। 2-3 ॾींहं गुज़रिया, पोड़ी वरी मूं वटि आई, मूंखे चई त अबा मां तुंहिंजे लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी आंदी आहे ऐं मां इनाम जी हक़दार आहियां। हिन जो मूंखे चयो त वरी ॼण मुंहिंजी जान में जान अची वई। मां चयोमांसि हा मां तोखे इनाम ॾींदुसि, ॻाल्हि त कर। हिन पोड़ीअ मूंखे चयो त मां कल्ह वई हुअसि हुन ॾे, सो वेचाड़ी थी वञी वेठीमांसि, ॻाल्हायांसि ॿोलायांसि कान पई। नेठि मूंखां पुछई त पोड़ी ॾे ख़बर तूं छो परेशान आहे। मूंखां जो पुछई त मां रोअणु लॻसि। मां चयोमांसि त मां तो वटि हिकिड़े नौजवान जो पैगाम खणी आई आहियां। उन वीचारे जो ईअं सम्झ त बचण महाल आहे। उहो मुंहिंजो पुटु आहे, सो मां बि उनजो इहा तकलीफ़ ॾिसी नथी सघां। उन को तोखे ॾिठो हिकिड़े ॾींहं तो ॾेढीअ मां, सो हाणे त नथो खाए न पी। सो पहिरियों दफ़ो मां तोॾे आई हुअसि, तो जेको मूंसां ॻाल्हि कई त मां जो ॿुधायोमांसि त अञा ईअं सम्झो त हुनजी बीमारी भई वधी पियो आहे, खट ते न खाइणु न पीअणु अथसि। चई त मां जो इहा ॻाल्हि कईमांसि त हिन जो बि मुंहुं लही वियो। मूंखे चई इहो सभु मुंहिंजे करे थियो आहे। मां चयोमांसि हा। चई त मूंखे चई त इहो पोइ हाणे तूं छा थी चईं। मां चयोमांसि त कर मुंहिंजे पुट जेको बिलो कर। चई त हाणे हीअं कर, वञु मुंहिंजे तरफ़ां तूं वञी हुनखे सलाम ॾे। मुंहिंजे तरफ़ां सलाम ॾेसि, पर चईंसि त तुंहिंजी जेका हालत आहे न, मुंहिंजी हालत उन खां बि वधीक ख़राबु आहे। ईंदड़ जुमे ते चइजांसि त मुंहिंजे महल ते अचे।
ऐं अची दर खोले, तूं गॾु अच जांसि, हिनखे मथे मूंडे वठी अच। मुंहिंजो पीउ वेंदो आहे जुमे नमाज़ ते, उन खां जे मोटण खां अॻु ई वरी तव्हां मोटी वञो। पोड़ीअ जो मूंखे हे नियापो ॾिनो, सो मां ॾाढो ख़ुशि थियुसि। मां पोड़ीअ खे जेके कुझु हुया पैसा खीसे में, मां उहे पोड़ी खे ॾिना, इनाम ॾिनोमांसि। पोड़ी वई हली। मां चयोमांसि हाणे जुमे ते यादि कजांइ। हाणे मां ओके लॻो पियो हुजां घर में, ॾाढो ख़ुशि, घुमण फिरण वरी साॻियो। जुमो थियो, पोड़ी आई, मूंखां हाल वाल पुछई। मां चयोमांसि सही आहियां, तुंहिंजो इंतज़ारु हो। पुछियुसि चई फला कपिड़ा पातमि, अतुर बतुर हयुमि, इंतज़ारु करणु लॻुसि त हाणे जुमे नमाज़ जो टाइम थिए त मां वञा। पोड़ीअ मूंखे चयो त अञा टाइम घणो पियो आहे, जेकॾहिं न तूं वञी हमाम तां विझी अची ऐं पंहिंजा वार थोरा ठहराए, छो जो 2-3 ॾींहं तूं ईअं लॻो पियो, वार बि अहिड़ा तुंहिंजा लॻा पिया आहिनि, वॾा वार थी विया थी, ॼण बीमार लॻो पियो आहे अञा। सो टाइम अञा घणो पियो आहे, मुंहिंजी सलाह मञ त वञ तूं हमाम तां विझी अच ऐं वार बि ठाराए। मां पोड़ीअ जो चयो त मां बि चयो त हा बराबरि, भला सुठो थी वञा, पहिरियों दफ़ो थो वञा त सुठो थी वञा। पर पहिरियों हज में ॾे वेंदुसि, पोइ थो वञी वेंझा। मां पंहिंजे ग़ुलाम खे चयो त तूं हीअं कर, भला वञ पोइ हज में वठी अच, पर हज में अहिड़ो वठी अचिजांइ जेको ईअं मतिलबु ईअं सम्झो त शाही माण्हुनि जा जी हजामत कंदो हुजे। ऐं ख़ासि करे हजमनि खे हूंदी आहे घणी बक बक करण जी आदत, घणो ॻाल्हाइण जी, हवालनि कटण जी, अहिड़ो हजम न आणिजांइ जो अची मुंहिंजे मथे में सूरु विझे। चई मुंहिंजो ग़ुलाम वियो सो ॻोल्हे ॻोल्हे इन निभागे हजम खे वठी आयो, इन हजम खे वठी आयो। चई आयो जो हजम, अची मूंखे कई सलाम, ॾिसण सां ई मूंखे चई त साईं तव्हां त सफ़ा कमज़ोर लॻा पिया हो। मां चयोमांसि हा बा मां बीमार। ईअं अलाह कंदो त तुंहिंजी ॻणतियूं ॻाराइणा ख़तमु थी। मां चयोमांसि अलाह कंदो तुंहिंजी दुआ क़बूल थी। चई त साईं हाणे हुकुम कयो त मां छा कयां। मां चयोमांसि मुंहिंजा वार ठाहे, वार कूड़। मां चयोमांसि मुंहिंजा वार कूड़। मुंहिंजा वार कूड़, हवाला छॾ बसि मुंहिंजा वार कूड़। चई उथियो, हिन हिकिड़ो रुमाल कढियो, रुमाल कढियो, रुमाल खोलियो, रुमाल खोलियो, रुमाल जो खोलियईं त उन में 7 तख़्तियूं हुयूं, 7 तख़्तियूं हुयूं रुमाल में, उन्हनि ते चांदीअ जो पाणी चढ़ियल हो। चई हिन छा कयो जो उहे खणी आगुर ते, विच आगुर ते वियो ऐं मथे सिज ॾे निहारणु लॻो, निहारे 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 ऐं मूंखे चई त साईं तव्हांखे ख़बर हूंदी त अॼु त जुमो हो, अॼु त जुमो आहे ऐं फिलाणी तारीख़ आहे, वाक़ई चई हवाला कटणु लॻो, फिलाणी इस्लामी तारीख़ आहे, फिलाणी अंग्रेज़ी ईसवी तारीख़ आहे। ऐं फिलाणो सयारो हीअं थो थिए, फिलाणो सयारो हीअं थो थिए, नजूमिन वांगुरु चई। ऐं साईं हिन टाइम में तव्हां जेकॾहिं वार ठहिरायो था न त इहो भाग वारी घड़ी आहे। मां हिन खे चयो त यार हाणे अलाह खे मञो, मूंखे तंग न कर, मां तोखे वारनि कूड़ा न लाइ घुरायो आहे, उथ मुंहिंजा वार कूड़, हवाला न कट। मूंखे चई त साईं जेकॾहिं न तोखे ख़बर हुजे त अॼु तोसां छा थियण वारो आहे
त तूं अॼु कुझु न करीं। मां तोखे सलाह थो ॾियां त मां तुंहिंजा सितारा ॾिठा आहिनि, उन्हनि सां हिसाब करे तोखे ॿुधायां, तूं ईअं कर। मां चयोमांसि यार तूं कहिड़े क़िस्म जो, तूं हजम आहे की न नजूमी आहे? यार तूं त को वॾो हवाली आहे। चई त हुन चयो त साईं तव्हां त शुकुरु कयो न त तव्हांखे अलाह अहिड़ो हजम ॾिनो आहे जेको हजम बि आहे, नजूमी बि आहे, ऐं ॿिया इल्म बि ॼाणे थो। मां असीं वॾा किताब पढ़िया, ऐं मां जो न घटि ॻाल्हाईंदो हुउसि, उनजे करे मुंहिंजे पीउ जी बि मूंसां वॾी ॼण मोहबत हूंदी। तव्हां जीअं न चओ था त मां बक बक थो कयां, साईं मां अहिड़ो न आहियां, मां घटि ॻाल्हाइण वारो आहियां। इन जे करे त माण्हू मूंखे ख़ामोश ऐं शर्मीलो चवंदा आहिनि, चवंदा आहिनि शर्मीलो हजम आहे, ॻाल्हाईंदो घटि आहे। मुंहिंजो साईं तव्हां चवणु मञियो, मां तव्हांखे हिकिड़ो नेक मशवरो थो ॾियां। मां उन जो तव्हां खां को एवज़ बि कोन वठंदुसि, उन जो उजूरो तव्हां खां कोन वठंदुसि। मां चयोमांसि यार मां कीअं थी तो मां फाथुसि, मुंहिंजी भला तूं जान कीअं छॾींदे, छॾे वारनि खे, भला मुंहिंजी जान छॾे। चई साईं तव्हां कीअं था चओ, तव्हां छो मूं मां बेज़ार थिया आहियो? माण्हू मुंहिंजे ॻाल्हाइण लाइ सिकंदा आहिनि, मां तमामु घटि ॻाल्हाईंदो आहियां, माण्हू मुंहिंजे ॻाल्हाइण लाइ सिकंदा आहिनि, छो जो मुंहिंजा जेके 6 भाइर आहिनि न, उन्हनि जी भेट में मां थोरो ॻाल्हाईंदो आहियां। मुंहिंजा 6 भाइर आहिनि, पर 6 जी भेट में मां मशहूरु आहियां त मां घटि ॻाल्हाईंदो। हाणे हे जो हवाला कटणु लॻो, मूंखे पई थिए त हाणे अञा हे वार ठाहींदो, उन खां पोइ वेझण वेंदुसि, उन खां पोइ होॾे वेंदुसि, तेसि ताईं त जुमे नमाज़ तां पड़स बि मोटी ईंदो। चई मूंखे कावड़ थियणु लॻी। मां हुन पंहिंजे ग़ुलाम खे जंहिंखे मोकिलियो हुउमि, हिनखे जेको वठी आयो, मां हुनखे चयो त बणा हिनखे पैसा ॾे, हिनखे चयो त ख़ुदा खे मञ, हितां वञ, मूंखे न खपे, मां बसि वार कोन थो कूड़ाए। मां जो ग़ुलाम खे ईअं चयो त वरी हे मूंखे चवणु लॻो साईं इहो वरी तव्हां कीअं था कयो, रब खे मञो, इहो छा था कयो? मां आयो तव्हांजी ख़िदमत लाइ हां, जेसि ताईं मां तव्हांजी ख़िदमत न कंदुसि त मां वरी मज़ूरी तव्हां खां कीअं वठंदुसि? मां पंहिंजो कमु कहिड़ो कमु कयो जो तव्हां खां मां मज़ूरी वठां? तुंहिंजो पीउ साईं अलाह उन ते रहम करे ॾाढो मूंसां भलो हलंदो हो, उहो त ॾाढो सखी हो साईं, कसम आहे ख़ुदा जो। उन हिकिड़े ॾींहुं मूंखे घुरायो, उहो बि अॼु जीअं जुमो आहे न, ईअं जुमे जो ॾींहुं हो। मां आयुसि, मां ॾिठोमांसि त हुन सां भला भला दोस्त वेठा हुआ। सो उन मूंखे चयो त इहो मुंहिंजी हजामत कर। साईं मां हिसाब करे ॿुधायोमांसि त साईं हीअ घड़ी तव्हांजे लाइ भाग वारी न आहे, हीअ घड़ी तव्हांजे लाइ भाग वारी न आहे, सो तव्हां हिन महिल हजामत न करायो। साईं उन मुंहिंजे चवण ते अमल कयो, सब्र खां कमु वरितईं, ऐं पंहिंजे ग़ुलाम खे घुराई, उनखे चई त हिनखे 103 दीनार इनाम बि ॾे ऐं शाही पोशाक बि ॾे। साईं ग़ुलाम सभु शयूं मूंखे ॾिनियूं। मां वरी हिसाब करे जॾहिं हिन जे लाइ भाग वारी घड़ी थी, मां पोइ अची साईं हिन जा वार ठाहिया। तुंहिंजे पीउ मुंहिंजो चवणु कयो, ॾाढो मतिलबु तुंहिंजो पीउ मुंहिंजो ख़्यालु कंदो हो। चई मां तुंहिंजे पीउ खां पुछियो त मूंखे भला ॿुधाए त तूं पंहिंजे ग़ुलाम खे 103 दीनार कीअं चया? हुन चयो त हिकिड़ो दीनार ॾिनोमांसि जो तूं नजूमी आहे, उन जो हिकु दीनार ॾिनोमांसि जो तो किसो खयो, उन किसे जो जेको घणो ॻाल्हाईंदो, हिकु दीनार ॾिनोमांसि हजामत जो, ऐं 100 दीनार ऐं पोशाक तो जेका न मुंहिंजी साराह कई, तारीफ़ कई मां उन जा। मां चयो त उहो बाबो हुयो, मूंखे छॾ, बसि मूंखे कोन्हे ठहिराइणो, बसि तूं था बच। हा मां अची माना वाह जो फाथुसि। हिन चयो साईं मूंखे सम्झ में तव्हांजी ॻाल्हि कान थी अचे, तुंहिंजो पीउ त मुंहिंजी मर्ज़ी खां सवाइ, तुंहिंजो पीउ छा तुंहिंजो ॾाॾो बि मुंहिंजी मर्ज़ी खां सां को कमु न कंदा हुआ। मां साईं बाक़ाइदे सितारनि जो हिसाब करे हुननि खे ॾसींदोसि, पोइ कमु कंदा हुआ। साईं हूअं बि मशवरो वठणु का ख़राबु ॻाल्हि कान्हे। तव्हां मुफ़्त जो मिली वियो हा, तव्हां तॾहिं मुंहिंजो क़दुरु कोन था कयो, अजाई पैसा तव्हां नाराज़ थियो। मां हे जेको तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधां थो पियो, तव्हां घटि वधि पिया था ॻाल्हायो न, तुंहिंजे पीउ जा मूं ते थोरा आहिनि, मां उनजे करे पियो थो ॿुधायां।
मां चयोमांसि ख़ुदा खे मञ बणा या मुंहिंजा वार ठाहे या वरी। मां उथियो, मुंहिंजे वारनि ते पाणी हई, वारनि ते पाणी हणी मूंखे चई त मां सम्झां थो तूं मूंखां नाराज़ आहीं, मां सम्झां थो तूं मूंसां कावड़ियल आहे, पर ख़ैर उहा तुंहिंजी सम्झ आहे, छो जो तो में अकुलु घटि आहे, तूं अञा नंढड़ो। अञा कल्हो की त ॻाल्हि आहे त मां तोखे कुल्हे ते खणी मक्तब ॾे वठी वेंदो हुअमि, मदरसे वठी वेंदो हुअसि। मां चयोमांसि यार ख़ुदा खे मञ, चुप कर चुप कर, जंहिं कम सां आयो आहे उहो कमु कर। जे हिन कावड़ में उथियुसि ऐं मां ईअं पंहिंजे कपिड़नि खे सट ॾिनी, कपिड़नि खे फाड़ियुमि कावड़ खे। हिन जो इहो ॾिठो त वरी चई त नेठि पाकी खणी, पाकी खणी वरी हुन पाकी खे तिखो करणु लॻो। पर चई तिखो बि वेठो जो त पे तिखो कई, पे तिखो कई, वरी बेज़ार थी वियुसि। चई नेठि उथियो आयो, मुंहिंजे मथां अची बीठो, हिकिड़ो हिसो वारनि जो हिन कटे, हिकिड़ो हिसो कटे वरी बीह रहियो। मूंखे चई त साईं तकड़ कमु शैतान जो आहे, तकड़ कमु शैतान जो आहे। तव्हां मुंहिंजो क़दुरु नथा कयो, बाक़ी मुंहिंजा हथ साईं बादशाहनि, अमीरनि, वज़ीरनि, हकीमनि जे मथनि ते पियल अथव मुंहिंजा हथ। मां चयोमांसि यार ख़ुदा खे मञ, हवाल छॾ, मां जंहिं कम लाइ घुरायो अथमि मुंहिंजो उहो कमु कर। साईं लॻे थो तव्हांखे केॾे वञिणो आहे, तव्हांखे का जल्दी आहे। मां चयोमांसि हा भेणा हा, तॾहिं त मां चवां थो। चई साईं तव्हांखे मां वरी बि चवां थो त तकड़ न कयो, तकड़ कमु शैतान जो। मां वाह जो फाथुसि हिन चंडे मां, मूंखे इहा त टाइम वञे थो गुज़रंदो। वरी चई त उथियो, वरी वञी आगुर ते बीठो, वरी ईअं मथे सिज ॾे निहारणु लॻो। सिज ॾे निहारे निहारे साईं अञा निमाज़ में 3 घड़ियुनि जी देरि आहे, पूरियूं 3 घड़ियूं, अञा देरि अथनि। मां चयोमांसि अलाह खे मञ बणा ॻाल्हियूं न कर, मूंखे कहिड़ी खुटी खयो जो मां तोखे घुरायो, अड़े मुंहिंजा वार ठाहे। वरी न पाकी खई, पाकी खणी वरी हुनखे तिखो करणु लॻो, तिखो करे 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 वरी चई आयो, वरी चई त कुझु हिसो मुंहिंजे वारनि जो कटे, पर कुझु हिसो कटे वरी बीही मूंखे चई साईं मूंखे तुंहिंजे तकड़ ते ॾाढो अफ़सोस थो थिए, तुंहिंजे कारण तकड़ थो करीं, भला मूंखे ॿुधाए छाजी तोखे तकड़ आहे। अड़े तुंहिंजो पीउ बि मूंखां सलाह वठंदो, तुंहिंजो ॾाॾो बि मूंखां सलाह वठंदो। मां चयोमांसि चंडरा मूंखे इहो आहे त मां निमाज़ ते वञी पहुचां, मूंखे निमाज़ ते पहुचणो आहे। हा साईं हा, वरी चई इहे साॻा हिन जा हवाला। साईं पोइ निमाज़ में त अञा 3 घड़ियूं पयूं न, निमाज़ में त अञा 3 घड़ियूं पयूं, तव्हां तकड़ छो था कयो। चई मां चयोमांसि चंडरा मूंखे निमाज़ ते वञिणो आहे, पर उन खां अवल मूंखे वञिणो आहे, मुंहिंजे दोस्त हिकिड़े दावत कई आहे, मूंखे वञिणो आहे उॾे दावत ते, पोइ उतां थी मां वेंदुसि निमाज़ ते, मूंखे दोस्त ॾिनी आहे दावत। चई हिन जो दावत जो ॻाल्हि ॿुधी, चई साईं पोइ त अॼोको ॾींहुं त ॾाढो भलारो ॾींहुं आहे। मां बि कल्ह पंहिंजनि दोस्तनि खे दावत ॾिनी हुई। मां चयोमांसि यार हवाल छॾ, मूंखे दावत ते वञिणो आहे। हा मुंहिंजो कमु कर, जल्दी कर। चईं मां कल्ह पंहिंजे दोस्तनि खे दावत ॾिनी हुई, दावत ॾिनी हुअमि, पर मां अॼु जी दावत ॾिनी हुअमि, पर मां आयुसि हेॾे, त मां उन्हनि जे लाइ कुझु माना बंदोबस्तु न करे सघियो।
मां चयोमांसि मुंहिंजे घर में जेको पियो आहे उहो तूं खणी वञ पंहिंजे दोस्तनि खे वञी ॾे, पर मुंहिंजा रुॻो ॿार ठाहे त मां वञा। साईं अलाह तोखे ख़ुशि कंदो, पर भला ॾे ख़बर मां जो न पंहिंजे दोस्तनि लाइ खणी वञा तो वटां त भला छा छा आहे। मां चयोमांसि अड़े हर क़िस्म जा खाधा अथई, फ्रूट अथई, जेको खपई त तूं खण। साईं भला इहे ॾेख घुराए त मां ॾिसां। ते वरी नौकर खे चई मदा खणी अचो हिन निभागे जे लाइ खणी अचो त ॾिसे। चई ॾिठई साईं हिकिड़ी शइ हिन में खुटल आहे। अड़े चंडरा कहिड़ी शइ खुटल आहे? साईं शराब कोन्हे। अड़े निभागा तोखे मां उहा बि ॾियां थो, मुंहिंजा रुॻो ॿार ठाहे। यार तूं त केॾो सखी माण्हू आहे। बाक़ी हिकिड़ी शइ न रहे, महिमान ईंदा ख़ुशबू ऐं अतर हुजे। वरी नौकर खे चयमि अदा हिन निभागे जे लाइ उहा बि खणी। चई हो वियो सो अंबर ऐं मुश्क, चई उहे बि अची हिन जे साम्हूं रखी, महांगा महांगा। चई मां पाण इस्तेमालु कंदो हुउसि, उहे बि अची हिन चंडरे जे साम्हूं रखी। वक़्तु वञी पियो गुज़रंदो, हे निभागो न टाए, मुंहिंजी दिलि पई घबराए। मां चयोमांसि ख़ुदा खे मञो हे सभु सामान खण, मज़दूरी बि ॾींदोसि, रुॻो मुंहिंजा वार ठाहे। साईं मां इहे हू चई त अतर ऐं जेके अंबी मुश्क आंदई न उहे हुया पेतड़ीअ में। सो चई साईं मां तेसि ताईं इहो न कंदुसि जेसि ताईं न मां इहा पेती खोले ॾिसां त हिन में आहे छा। अड़े निभागा ॾिस, वरी चई त वेही उहा पेती खोलियईं, वरी उहो अतर हथ में खणी वरी पाण खे हणी, चई मूंखे पई अची कावड़। नेठि वरी उथियो खईं का पाकी, वरी चई त मुंहिंजो थोरो हिसो वारनि जो कटे, वरी चई त हीअ शेर पाइण लाइ। मां चई अची फाथुसि हिन निभागे मां, त मां मूंखां कहिड़ी खुटीअ मूंखे खयो। नौकर ते पई कावड़ लॻे त निभागा तोखे ॿियो को हजम कोन मिलियो जो तूं हिन चंड खे वठी आयो। हे चए त भाउ मूंखे मां नथो सम्झां त मां तुंहिंजो शुकुरु अदा कयां या तुंहिंजे पीउ जो अॼु जेका न मूं वटि दावत हे, सो तोखे मां छा ॿुधायां। वॾा वॾा माण्हू मां घुराया आहिनि, उन्हनि खे मां दावत ॾिनी आहे, वॾा वॾा माण्हू घुराया अथमि। मां चई हाणे चई बसि मुंहिंजो अकुलु कमु कोन पियो करे, हाणे वञा त चई हाणे वार बि मुंहिंजा माना अध में रहियल हुया, हाणे छॾे बि न हरामी खे न पियो सघां। मां हिन खे चई छॾे बि न पियो सघां, उथी बि न पियो सघां, हाणे कीअं कयां। चई मूंखे हिन चयो त साईं जेकॾहिं हिन तूं कावड़ न करें, कावड़ न करें त हे जेको सामान आहे न, तूं जेको मूंखे सामान ॾिनो आहे न, त मां पंहिंजे घर रखी अचां, मां पंहिंजे घर रखी अचां। छो जो मां वरी पोइ वञी उन्हनि खे चवंदुसि दादा तव्हां खाओ पियो, तव्हां मुंहिंजो इंतज़ारु न कयो, मूंखे वरी तुंहिंजा वार ठाहिणा आहिनि, मां वरी तो वटि मोटी थो अचां। पोइ तूं हलंदे न पंहिंजे दोस्त ॾे चईंदो दावत आहे न, पोइ मां तोसां गॾु ओॾे थो हलां, मां तोसां गॾु ओॾे थो हलां। इहो आहे त हाणे दोस्तनि खे छॾ बि मूंखे ॾुखियो थो लॻे, पर मुंहिंजी दिलि थी चए त मां तोसां हलां। मां चयोमांसि तूं पंहिंजे दोस्तनि सां वञु, उते वञी ख़ुशियूं करे, मूंसां न हल। न साईं ईअं वरी कीअं, तुंहिंजे पीउ जा मूं ते हेॾा थोरा, तुंहिंजे ॾाॾे जा हेतिरा थोरा, तूं सही ॿार आहे, तोखे कहिड़ी ख़बर, मां तोखे अकेलो वञणु न ॾींदुसि। मां चयोमांसि अड़े जिथे मां वञिणो आहे न, उते मूंखां सवाइ ॿियो केरु न वेंदो। चई हा साईं हाणे मां सम्झो, हाणे सम्झुमि त पक अॼु कंहिंसां तूं मिलण थो वञे, हा न त मूंखे वठी हली।
साईं मूंखे शक थो पए त तूं कंहिं अणॼाण माई औरत ॾे पियो थो वञी ऐं नुक़सानु खाईंदे। साईं हे बगदाद आहे, तोखे ख़बर न आहे, हितां जो बादशाह वॾो ज़ालिम अथई। मां चयोमांसि ख़ुदा जी त तोखे का मार पए, तूं इहे कहिड़ियूं पियो थो ॻाल्हियूं करे? तोखे मां घुरायो छाजे लाइ आहे? तूं वेठो, तूं हे कहिड़ा वेठो थो हवाला करीं? हुन चयो साईं तव्हां मूंखे ना सम्झो न सम्झो, तव्हां भले मूंखां पंहिंजो राज़ लिकायो, पर मूंखे हिन महिल साईं पूरी पक थी वई। पर मां चवां थो तूं मूंखे वठी हल, मां पंहिंजी जान ॾेई बि तुंहिंजी मदद कंदुसि। चई हाणे मां अची फाथुसि। चई न पियो निभाॻो वञे, न पियो मुंहिंजा वार ठाहे। तव्हां त चई अची निमाज़ जो टाइम थियो, जुमे निमाज़ जो टाइम। निमाज़ जो टाइम थियो, पोइ चई पाण पंहिंजी मर्ज़ीअ सां नेठि हिन पोइ ख़ुतबे जो टाइम थियो पई त हिन मुंहिंजा वार कूड़िया। वार जो हिन कूड़िया। मां चयोमांसि हाणे खाधो पीतो जेको अथई खण, वञ पंहिंजे दोस्तनि ॾे खणी वञ, मां भला तुंहिंजो इंतज़ारु कयां थो, तूं मोटी आहे, पोइ तूं भला मूंसां गॾु हल। चई मां चयो त हिन लांती खे ईअं धोखो ॾेई रुॻो हितां भॼायां त हितां रुॻो निकिरे। चई त हे बि को हरामी हुयो। हिन चयो साईं मां सम्झां थो त तूं मूंखां न टाईंदो, तूं मूंखे होॾे मोकिले भॼण थो चाहीं। साईं अकेलो न वञ, मुसीबत में फासी पए, अहिड़ी मुसीबत में फासंदे मां कसम थो ॾियां ख़ुदा जो त मां जेसि ताईं न मोटां न त तूं न वञ। ख़ुदा खे मञ, मां जेसि ताईं न मोटां त तूं न वञ। चई मां जेको खाधो हिनखे खाधो, शरबत शराब वग़ैरह जेके ख़ुशबू वग़ैरह जेके हुया मां सभु हिनखे ॾिना। हे भाॻो। पर चई हे थोरो ॿाहिरि वञी ऐं मुंहिंजे हिकिड़े नौकर खे चई त मुंहिंजो फलाणो घर थी ओॾे छॾे आए सां। उन खे ॾेई पाण वरी उते घिटीअ में लिकी बीह रहियो, पाण उते घिटीअ में लिकी बीह रहियो। की हाणे हिते अज़ानूं अची वियूं, अज़ान जो आई त चईंदा मां उथियुसि, कपिड़ा पातमि, चई त मां निकितुसि हुन घिटीअ ॾे पियो वञा, काज़ीअ जे घर ॾे। चई मां हल लिकंदो 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 नेठि अची उन दर ते पहुतुसि जिथे काज़ीअ जी धीउ रहे। मां जो वञा त ॾिसां त पोड़ी मुंहिंजी अॻे इंतज़ार में बीठी आहे, पोड़ी अॻे ई मुंहिंजे इंतज़ार में। पोड़ी मूंखे हथ सां वरितो, मूंखे पोड़ी मथे वठी, मथी मंज़िल। चई मां अञा असां अञा वेठासीं मथि त हिन जो पीउ बि को निमाज़ पढ़ी मोटी आयो। हिन निभागे जो देरि कई न त हुन चयो त तव्हां सवेल अचिजो त बाबे जी निमाज़ खां अॻु ई तव्हां मोटी वञिजो। पर चई हिन निभागो जो मूंखे लॻी वियो त ईअं सम्झो निमाज़ थिए पई त चई त असां हिन वटि पातासीं। पर चई मथे जो विस त पिणसि निमाज़ पढ़ी मोटी बि आयो ऐं अंदरां दर ॾेई घर आयो, अंदरां दर ॾेई छॾी। चई मां उतां मथां मथे हुनजी मथी महल ते पई रहे न मथे ते, चई मां उतां दरीअ मां जाती पातमि ॾिसां त अड़े ख़ुदा जी मार पएसि, इहो हजम बीठो आहे दर ते, हजम बीठो आहे दर ते। अड़े लानत पएसि, इन खे कीअं ख़बर पई? इन चंड खे कीअं ख़बर पई जो हे अची हिते पहुतो आहे, मुंहिंजे पोयां अची पहुतो आहे? हिनखे ख़बर कीअं पई? अलाए थी सघे थो को ईअं इतफ़ाक़ी वाक़ियो थियो हुजे। चई हिन जो पीउ जो आयो घर, सो नौकरियाणी खां का ग़लती थियसि या कीअं नौकरियाणी खे मारणु लॻो काज़ी जेको, त नौकरियाणी खे जो मारे पियो त उहा दाहूं पई करे रोए पई। ॿियो ग़ुलाम वरी भॻो उनखे बचाइण जे लाइ, त साईं छॾियोसि उनखे बचाइण जे लाइ।
त मालिक उन खे बि मारियो, उहो बि दाहूं करण लॻो। हे थोको जो चई ॿाहिरि बीठो हो, हिन खे इहो थियो त को इहे घर वारा हिन खे पिया था मार, चई गोड़ जो दाहूं जो पिया कनि, हिन थोके खे चई इहो थियो त को हिन खे पंहिंजी मार मिलियल आहे। चई हिन थोके वठी छा कयो जो वठी थो ॿाहिरि रांभाड़ करई, वठी थो दाहूं करई, पंहिंजा कपिड़ा फाड़े, उते घिटीअ मां मिटी खणी पंहिंजे मथे ते मिटी विझे, वठी दाहूं करे, जेको माण्हू टपे उन्हनि खे चए अदा 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 अचो। ऐं मुंहिंजो जेको मालिक आहे न, उनखे काज़ीअ जे घर में मारनि था पिया, उहो काज़ीअ जे घर आहे जो काज़ी वारा उनखे मारनि था पिया। अड़े दा हलो हलो हलो, ख़ुदा खे मञो, मुंहिंजे मालिक खे बचाए, मां उनजो नौकर हा, मुंहिंजो मालिक उनजे घर में आहे, उनखे पिया था मारनि, ख़ुदा खे मञो, हलो हलो मदद कयो, उनखे हली बचाए। चई हे गोड़ कंदो कंदो निभागो, चई उते बि माण्हू गॾु कई, पर चई तकिड़ो भॻो मुंहिंजे घर वञी पहुतो, उते मुंहिंजे नौकरनि चाकरनि खे बि चई त भणा हलो हलो, तव्हांजे मालिक खे पिया था मारनि। चई उहे मुंहिंजा जेके नौकर चाकर हुजनि, उहे बि चई दाहूं कंदा, उहे बि अची पहुता हिन सां हजम सां गॾु। काथे आहे? चई उहे हजम उन्हनि खे बि वठी आयो, पाण हजम जा कपिड़ा फाटल हुजनि, दाहूं कंदो। हीअ हजम सभिनी जा अॻियां, अड़े हाय मक़तूल, भणा हुन वीचारे खे खून करे छॾनि, अड़े हुन वीचारे खे खून करे छॾ। सभु चई त काज़ीअ जे घर ॾे सभु सॼे टोले खे वठी पियो अचे, मां जंहिंमें लिखियो वेठो हुयो। चई हाणे जो दर ते अची गोड़ थियो, माण्हुनि जो गोड़ थियो, काज़ी दाहूं पियो करे, मुंहिंजा नौकर चाकर दाहूं पिया कनि, वाट वेंदा, उन्हनि बि जो ॿुधो त भणा बेगुनाह वीचारो पियो थो मरे, त चई गोड़ जो थी वियो। त भणा मालिक जेको हुयो काज़ी, अंदरां उन ॿुधो त मुंहिंजे दर ते गोड़ लॻो। छाजो गोड़ आहे? हुन पंहिंजे ग़ुलाम खे चयो त अड़े ॿाहिरि त वञी ॾिस, छाजो दर ते छाजो गोड़ आहे? चई ग़ुलाम वियोसि, तकड़ में मोटी आयो, साईं दरवाज़े ते त हज़ार खां मथे मर्द ऐं मायूं अथई, ऐं दाहूं पिया था कनि, खून 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 दाहूं पिया था कनि, ऐं इशारो कनि था पिया असांजे घर ॾे, सभु हीअं इशारा पिया था कनि, दर ते बीठा थी, पर हज़ार खां मथे मायूं मर्द। काज़ीअ जो ॿुधो त काज़ी बि, काज़ीअ खे उहो शहर जो काज़ी हुयो, जीअं जज थींदो आहे, उनखे ॾाढी कावड़ लॻी, जहिड़ो तहिड़ो त कोन हो, हुनखे कावड़ लॻी। कावड़ में उथियो, दर खोले ॿाहिरि निकितो, हेॾो जो हुजूम ॾिठई, अड़े छा हे छा ते गोड़ कयो अथव? हिन जो चई काज़ीअ अञा इहो चयो त हे हजम त निभागो अॻई दाहूं कंदो, हुननि खे चवंदो पियो ॾेॾे खून थी वियो खून थी वियो खून थी वियो, त चई मुंहिंजे नौकरनि हिन खे चयो त ओ मलऊं न, ओ कुता, ओ सूअर, तो असांजे मालिक खे जो खून कयो, तो असांजे मालिक खे मारे। काज़ी चयो त भाउ तव्हांजे मालिक कहिड़ो ॾोह कयो हो जो मां हुनखे क़तलु कंदुसि? काज़ी सज़ा ॾींदो आहे, तव्हांजे मालिक कहिड़ो ॾोह कयो हो जो मां हुनखे सज़ा ॾींदुसि? अड़े हे त मुंहिंजो घरु आहे, ॾिसो। त हिते हजम दाह करे चयसि तूं हाणे, अड़े हिन महिल तूं इहे कोड़ा कोन पियो हणी, मां तूं कोड़ा पियो हणी हुनखे, त मां हुन जूं दाहूं वेठो पियो ॿुधां। चई केर जी ॻाल्हि थो करीं, केरु आहे, केरु आयो आहे मुंहिंजे घर? हजम चयसि त बहाना न कर, कूड़ न हण, मूंखे सॼो किसो मालूम आहे। तुंहिंजी जेका धीउ आहे न, उन हुनखे घुरायो आहे, तुंहिंजी धीअ हुनखे घुरायो आहे, ऐं तो जो हुनखे ॾिठो आहे त तो हुनखे उनखे मारियो। हाणे तोखे जो न ख़बर पई त बणाए मुंहिंजे घर में आयो आहे, त पोइ तो पंहिंजे नौकरनि खे हुकुम ॾिनो त हिनखे मारियो। हाणे पुट तोखे न छॾिबो, हाणे तुंहिंजो ऐं इहे जेको नाहक खून कयो थी न, इन जो फ़ैसिलो तोखां हाणे तोखां ॻाल्हि चढ़ियल आहे, हाणे इहो ख़लीफ़े ॾे हलंदासीं, ख़लीफ़ो फ़ैसिलो कंदो, न त इहो आहे त असांजे मालिक खे ॿाहिरि कढ। इहे हुनजा नौकर चाकर जेके आहिनि, वारस अथसि, उन्हनि जे हवाले कर। ईअं न कंदे त बाबा असां हितां कोन हटंदासीं, ऐं ॾाढो तो ख्वार ख़राबु थी। हाणे काज़ीअ खे जो हुन इहो चयो त तुंहिंजी धीअ घुरायो अथसि, हिते काज़ी डरो थी वियो, सफ़ा काज़ी थधो थियो, काज़ीअ जी ज़बान ॼण बीह वई, काज़ी कंधु खणी हेठि कयो, काज़ी लजी पियो थिए।
काज़ी चयसि, हाणे काज़ी खे त ख़बर न हुई, काज़ी हजम खे चयो, छो जो चए हजम पियो न। काज़ी हजम खे चयो त जेकॾहिं तूं चईं थो त तुंहिंजो मालिक अंदरि आहे, पोइ तूं अचु अंदरि, हुनखे कढ ॿाहिरि। ॿाहिरि अची कढे चईं हजम टप ॾेई हिन जे दर जे टप। चई मां सॼो ॾिसां पियो वेठो मथां, हाणे मूंखे भॼण जी वाह त कान हुई, मां त अची फाथो ई न कंजर मां हेॾो तमाशो। हिकिड़ो अॻई मूंखे देरि बि हिन कमीने कराई, वरी चई हेॾो तमाशो वठी हिन कयो। चई हाणे मां भॼां त भॼां केॾां, दर ते बि काज़ी बीठो आहे, हाणे त हेॾी रश थी वई। चई ॾिठुमि त हे घर में अंदरि आयो। हाणे चवां त मां हितां कीअं भॼां, वाह बि नज़र न पई अचे। हेॾे होॾे ॾिठुमि त हिकिड़ी वॾी पेती हुई हुते पई, वॾी पेती। चई मां हुन पेतीअ में अंदरि हली वियुसि। हा, पेतीअ में हुन में अंदरि अची पंहिंजे मथां चादर विझी ऐं साह बि बंदि कयो। हे निभागो बाक़ाइदे चई त सिधो मथे हलियो आयो, सिधो मथे हलियो आयो, हेॾे होॾे हेॾे सॼे महल खे पियो ॻोल्हियईं। हेॾे होॾे ॾिसी चई त हाणे मां त हिनखे कोन लधुसि, ईअं अची चई पेतीअ वटि बीह रहे। हेॾे होॾे ॾिसी ॿी का शइ नज़र न आए त पेती जो पई। चई त पेतीअ वटि बीठो ऐं छा कईंजो, पेतीअ खे कुल्हो ॾिनई, पेतीअ खे कुल्हो ॾेई पेती खणी मथे ते रखी। चई पेती जो मथे ते रखियईं त चई त मुंहुं जा हौश विया हलिया। चई त हे अॻिते हलियो, तकिड़ो तकिड़ो हले पियो। चई हाणे मूंखे यकीन थियो त हाणे त बणा फाथसि, निभाॻो पेतीअ ते मूंखे खईं थो हले, नेठि हली माण्हुनि जे अॻियां पेती खोलींदो, हाणे त ॾाढो बुछड़ो थींदुसि। काज़ी बुछड़ो धार थींदो, हूअ ख्वार धार थींदी, मां बुछड़ो धार थींदुसि। हे निभाॻो त मूंखे छॾींदो ई कोन। चई इते मां हूअं जो लेटियो पियो हुउसि, हे चई मूंखे खईं पियो हले पेतीअ ते, पेतीअ में खईं पियो हले। चई मां उते ई पेतीअ में पाण संभाले वेठुसि ऐं ईअं आस्ते आस्ते करे मां पेतीअ जो ढकु खोलियो। पेतीअ जो ढकु खोले चई हे तकिड़ो तकिड़ो पियो हले, हे तकिड़ो तकिड़ो पियो हले। चई त मां छा कयो, जो ईअं पाण संभाले उतां पेतीअ मां बुल ॾिनो। चई जीअं मां पेतीअ मां बुल ॾिनो, चई मां किरियुसि, मुंहिंजी टंग हेठां अची, मुंहिंजी टंग हेठां अची वई, बाक़ाइदे ठका अचो, सम्झुमि त मुंहिंजी टंग भॼी पई। आयुसि दर वटि, ॾिसां त दर ते त रश लॻी पई घणी। चई मां चयो त हाणे कीअं कयां। चई खीसनि में हथ विधमि त मुंहिंजे खीसनि में अशर्फियूं सोनियूं, चई ॿई पासा मुंहिंजा खीसा भरियल आहे। चई मां छा कयो, जो हीअं अशर्फियुनि जी मुठ भरे ऐं खणी माण्हुनि ते हीअं उछलायो, हिकिड़ी उछलायमि, ॿी उछलायमि त चई माण्हुनि जो सॼो ड्रो जेको थियो हुयो सो अशर्फियुनि मेण में थी वियो। चई माण्हू सभु उन में। चई मां छा कयो, जो मां तकिड़ो तकिड़ो बगदाद जे घिटियुनि में हर हेॾे हर हेॾे, ऐं चई हे निभाॻो हे मुंहिंजे पुठियां। हा, चई मां जिॾे वञा हे निभाॻो मुंहिंजे पोयां। ऐं दाहूं कंदो अचे त मुंहिंजे मालिक खे त वीचारे खे मारनि पिया, पर शुकुर आहे रब जो, शुकुर आहे रब जो जान बची वियसि, हुन ज़ालिमनि जे हथां बची वियो। साईं तोखे त मां झलियां पियो, पर तो मुंहिंजो चवणु कोन कयो, तो मुंहिंजी सलाह कान वरिती। ॾिस केॾो नुक़सानु खाधी, केॾो ख्वार थी। चई त इहे दाहूं बि कंदो हले, चई मां भॼण जी में हुजां। चई मां भॼंदो हलंदो, पर चई हे चंडो मुंहिंजी पचर छॾे कोन। चई ईअं बाज़ार में हिकिड़ो दुकानु हुजे, मां हुन दुकान में टपी, दुकान में अंदरि टपीसि। मां हुन दुकान जे मालिक खे चयो यार मूंखे लिकाए, मुंहिंजे पोयां ईअं सम्झो ॼण दुश्मन।
चई मां जो लिखियुसि त हजम बची उते दर ते पहुतो त हुन दुकानदार हुनखे झलियो, हीअ अंदरि पियो अचे दुकानदार झलियो। चई नेठि हुन जो हिनखे अचणु न ॾिनो, चई मां वेठो हुउसि उते लिकियो वेठो हुउसि, नेठि चङो टाइम गुज़रियो हुनजो अचणु न ॾिनुसि त हीउ निभाॻो आसिरो पले ऐं जीअं त हीउ वियो, हिते राति थी वई। पोइ चई मां हुनजी दुकान मां निकितुसि, लिकंदो लिकंदो आयुसि घरु। चई घर जीअं आयुसि, चई मां सां हेॾी जो अॼु थी। चई मां घर जो आयुसि, मां छा कयो जो शायदि घुराए पंहिंजे घर वारनि जे नाले मां वसियत लिखी। चई उहा मां पंहिंजी वसियत लिखी सॼी उहा करे ऐं मां सुबुह जो सवेर सिज ई कोन उभिरियो त निकितुसि त हिन निभाॻे खे न ख़बर पई, वरी न मुंहिंजे पोयां लॻी। हिन निभाॻे खे न ख़बर पई, चई मां साईं बगदाद छॾियो, मां बगदाद छॾियो। पोइ कॾहिं हुन शहर में, कॾहिं हुन शहर में, कॾहिं हुन शहर में, अॼु अची मां हिते हिन शहर में पहुतो आहियां। हाणे हिते जो पहुतुसि, अॼु तो मूंखे ॾिनी दावत, तो ॾिनी दावत, हिते जो अचां ॾिसां त बणाए निभाॻो त अॻई मूंखां हिते वेठो आहे, हीअ अॻई वेठो आहे। सो हिन खे जो मां ॾिसंदुसि त मुंहिंजी दिलि चवंदी, या हिन खे ॾिसी मुंहिंजी कहिड़ी दिलि चवंदी त मां दावत खावां, कहिड़ी मूंखे ख़ुशी थींदी। मां कसम खयो त मां हिन मरवान सां जिथे हे हूंदो मां हिन जे करे पंहिंजो घर घाट छॾे आयुसि। हिन माण्हूअ मूंसां इहो ज़ुल्म कयो, इन जे करे मुंहिंजी टंग भॻी हुई। सो हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त मां मुंहिंजो हिन सां वेहणु ठहे थो, मूंखे मोकल ॾे त मां वञा। चई पोइ असां घणो झलियोसीं पर चई कोन मुड़ियो, उहो थी वियो आहे। इहा दर्ज़ीअ पंहिंजो किसो बयानु कयो, इहो कयो दर्ज़ीअ किसो बयानु। हाणे सुभाणे वरी इन हजम जो किसो बयानु थींदो, सुभाणे वरी इन हजम खे बादशाह घुराए इन हजम जो किसो बयानु थींदो। इनशा सुभाणे इन हजम जो किसो।